त जिंदा सलामत वापस हमरा जो कातली गुजरियो उनखे विसारे मुंहिंजी शादी ॿिए सां कराई वई। मंसूर खान जेकर हिते ईंदो बाक़ी ॿी कान परेशानी न थी। तयारी सां उते वञी वेंदासीं। तूं परेशानी पैदा न कजांइ। तुंहिंजे लाइ का परेशानी त न थींदी। पहिरीं गोली सीने वारी मां हणंदुसि। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, ड्रामा सीरियल दुलाब जी अचण वारी एपिसोड जी पूरी अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। दोस्तों पहिरीं ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे जेको आहे अचण वारी एपिसोड में तव्हां इहो ॾिसंदो त मंसूर खान खे मारण जे लाइ जेको जार विछायूं वेठा आहिनि इहो जार नाकाम थी वेंदो। मंसूर खान खे त कुझु न करे सघंदा, लेकिन ककर पंहिंजी भेण खे मारण जी कोशिशि कंदो, लेकिन उनखे शक पइजी वेंदो। उहो निकिरी करे सोडल वटि वञी पनाह वठंदी ऐं सोडल जेको आहे ककर जी भेण कूंज खे पनाह ॾींदो ऐं उहा इहा ॻाल्हि कंदी तोखे त को मसइलो न थींदो न। हू चवंदो मूंखे को मसइलो न थींदो अगरि तूं को मसइलो न करें, सोडल चवंदो ऐं सोडल उनखे पनाह बि ॾींदो। ऐं ॿी तरफ़ जेको आहे अचण वारी एपिसोड में तव्हां इहो ॾिसो त गुल परी बि ॾाढो परेशान हूंदी आहे पंहिंजे घर में, उनजी बजाए उनखे आसरा ऐं सहारा ॾींदी आहे। ऐं सोडल वियल हूंदो आहे मंसूर खान ॾांहुं ऐं सो जेको मुराद जो जेको पैगाम खणी ऐं मुराद खे जेको आहे सिक्योरिटी ॾियण जे लाइ सोडल पंहिंजो शहदाई मोकिले छॾींदो आहे ऐं इहा ॻाल्हि कंदो आहे तव्हां वञी जेको आहे मुराद सां रहो ऐं मुराद खे सिक्योरिटी ॾियो ऐं उनजो ख़्यालु कयो जीअं दुश्मन या को पुलिस वार न करे उन सां। ऐं सोडल उतो मोटंदो आहे त इहा गुल्प इनखे हथ अची वेंदी आहे कूंज ऐं कूंज खे पोइ वठी ईंदो आहे पंहिंजे घर पनाह ॾींदो आहे। हिकिड़ी अहिड़ी जाइ ते पनाह ॾींदो आहे जिते जीअं राज़न ऐं ककर वारनि खे ख़बर न पए। राज़न ककर वारा इन इंतज़ार में हूंदा आहिनि त असां इनखे मारींदासीं ऐं जेको आहे उहो इंतज़ार में हूंदा आहिनि, लेकिन नाकाम थी वेंदा आहिनि। ऐं पहिरियों ककर चवंदा गोली मां हणंदुसि ऐं मंसूर खान खे उन मुंहिंजी इज़त खे तबाह बर्बादु कयो आहे। अहिड़े हिसाब सां ककर राज़न चवंदो आहे निशानो पको हुजे जीअं मंसूर खान हिकिड़े धक में पूरो थी वञे। ऐं सोडल ॾाढो ख़ुशि हूंदो आहे दुश्मन जी न्याणी खे मूं पनाह ॾिनी आहे, हाणे पांद जो पलांद बि थी वेंदो ऐं पनाह जी पनाह बि थी वेंदी। वीडियो सुठी लॻी त लाइक सब्सक्राइब शेयर कंदा।